आयतूं काफ़ी पढ़ियूं। हिकु नौजवान वेठो चई मां वकालत पढ़ंदो आहियां, मूंखे चई इहे आयतूं बुतनि जे बारे में हा न, चई आयतूं बुतनि जे बारे में। मां बि चयोमांसि वाकई आहिनि बुतनि जे बारे में, ॻाल्हि सची आहे। कंहिंजे बारे में? जाई बि बुतनि जे बारे में। हाणे तूं मूंखे ॿुधाए त बुत छाखे चइबो आहे? ये बुत इहो पत्थर जो हूंदो आहे, बसि उहो पियो हूंदो हुते। जे पत्थर जो बुत खे पुकारनि आहे, मुश्किल कुझु आहे त वॾे पहाड़ जे साम्हूं वञनि हा, सजदा बि उते कनि हा, बासूं बि उते, नज़र न्याज़ बि देगियूं पचनि हा, उते पहाड़ जे साम्हूं वॾो मैदान ठही वञे। ईअं कंदा न, पहाड़ में पत्थर खणी ईंदा, पत्थर ते तस्वीर ठाहींदा, मिस्त्रीअ खे ॾींदा आहिनि त ठाहे, पोइ रंबी खणे खुरपी खणे ठाहे, रंबी खुरपी खणी ठाहींदो, नकु ठाहींदुसि, कनु ठाहींदुसि, चप ठाहींदुसि, ऐं जेकॾहिं रंबीअ खे हथोड़ी जो ज़ोर सां धकु लॻी वियो ऐं साईं जो नक जी चोटी वढिजी पई त हल भाई इहो बि वियो काबाड़े में वरी ॿियो ठाहे। ईअं करिणो पवंदो न, साईं ठहे पियो न ठही सघियो, अञा साईं थियो ई न, अञा पत्थर आहे, डाहे रखियो वरी ॿियो खयो। इहो मस मस मुश्किल सां त ठहंदो हूंदो, उहो ठाहे पोइ मथां नालो रखंदासीं त ही फिलाणो साईं आहे। पोइ जॾहिं नालो रखंदा हाणे ॿाहूं ॿधंदा, हाणे पत्थर खे ॿाहूं नथा ॿधनि, उन नाले खे था ॿधनि। मा ताबुदून इल्ला अस्माअन सम्मयतुमुहा अंतुम व आबाउकुम, फरमाए तव्हां ॿियनि खे न पुकारींदा हो, ॿियनि जी इबादत न कंदा हो, रुगो नालनि जी इबादत कंदा हो जेके तव्हांजे पीउनि ॾाॾनि नाला रखिया आहिनि। ही नाले जी इबादत, वरी बुत हिनखे चइबो आहे। ऐं तव्हां भला ॾिसो, तव्हां सियाणा माण्हू आहियो, तव्हां कंहिं बि काठीअ खे ॿाहूं ॿधंदव? चई न। चुमी ॾींदव? चई न। चौधारी घुमंदव, तवाफ़ कंदव? चई न बाबा, सियाणा आहियो तव्हां छो कंदव इहे, तव्हां सियाणा माण्हू आहियो। न्यू सईदाबाद भरिसां काकनि जो ॻोठु आहे, मोहम्मद बख्श काको, ने भरिसां ॻोठु सैयदनि जो, उते वियासीं। तव्हां सियाणा माण्हू आहियो, काठीअ खे ॿाहूं न ॿधंदव, केॾी बि सुठी हुजे, केॾी जनरीअ ते लथल हुजे, ॿाहूं काठीअ खे केर बि न ॿधंदव। छा न छो ॿधंदासीं? मां चयो न। हाणे छा थींदो, काठी कपजी ईंदी, काठी कपे, पोइ मथां हुन लॻंदी बेरक, छा लॻंदो? कपिड़ो, कपिड़ो हणी पोइ हुन ते लिखंदा गाज़ी अब्बास। हाणे छा रखंदुसि नालो? हाणे नालो छा रखबो हिनजो? गाज़ी अब्बास। हाणे जॾहिं नालो रखियोसि गाज़ी अब्बास त हाणे ॿाहां ॿधबसि, हाणे ॿाहां ॿधंदव, हाणे चुमी ॾींदव, हाणे इहो काठी न आहे, साईं आहे, गाज़ी अब्बास आहे। इनखे त बुत चइबो आहे, ॿियो छा चइबो आहे? चङे जो नालो कंहिं पत्थर ते, कंहिं लकड़ीअ ते चङीअ ज़ात जो नालो रखी उनखे साईं सम्झी ॿाहूं ॿधजनि, सजदा कजनि, पुकारजे, इहो ई त बुत आहे। बुत ॿियो छा आहे? मां चयो इहो ई त बुत आहे। जॾहिं मां इहो हुनखे साम्हूं चयो त जॾहिं नालो रखंदव, पोइ नाले खां पोइ ॿाहूं ॿधंदव, पोइ चुमी ॾींदव। हाणे काठी न आहे, हाणे गाज़ी अब्बास आहे। त भरिसां हिकिड़ो ॿियो सैयद वेठो, त ॾिसी मां ॾिठो त हिनजो मुंहुं ॾाढो मन मन पियो थिए, ईअं रंग रंग पियो थिए। मां हुनखे ॾिठो, मां चयो खिली, मां चयो मां यार लॻे थो त मुंहिंजूं ॻाल्हियूं तव्हांखे कुझु ॾुखियूं लॻनि थियूं। मां ॿई हथ क़ुर मजीद ते रखी तव्हां सां ॻाल्हि थो कयां। मां जॾहिं न ईअं चयोमांसि त मुंहिंजूं ॻाल्हियूं तव्हांखे ॾुखियूं लॻनि थियूं, त हुन चयो त ॾुखियूं कीअं, हे अंदर चीरजे थो। हीअ अंदर चीरजे थो। मां दिलि में चयो हिनखे त वॾो ज़ख़्म थी वियो, हाणे छा कयां? हाणे मलम रखिजेसि न। हुन जॾहिं ईअं चयो न अंदर चीरजे थो, मां चयोमांसि वाकई ॻाल्हि तव्हांजी सही आहे, अंदर चीरबो हूंदो। छो त हे आयतूं अहिड़ियूं आहिनि, जॾहिं न मुस्तफ़ा सां इहे आयतूं पियो पढ़े त हुननि जो बि अंदर पियो चीरजे, तॾहिं पत्थर पिया हणनि। हा हुननि जो बि अंदर चीरजे पियो न, त हे छा था चवनि? ला यमलिकून लिअनफुसिहिम ज़र्रन वला नफ़ा, पंहिंजे जान लाइ बि नफ़े नुक़सान जा मालिक न आहिनि। हा, हर कोई कोशिश कंदो आहे नफ़े जे हासिल करण जी, पर नफ़ो ओतिरो ई हासिल थींदो आहे जेतिरो अल्लाह चाहींदो।
हर को कोशिश कंदो आहे नुक़सान खां बचण जी, पर ओतिरो ई नुक़सान खां बची सघंदो आहे जेतिरो अल्लाह चाहींदो। सोने पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, तव्हांखे मां अर्श जे खज़ाने जा लफ़्ज़ ॿुधायां? साईं तो फरमाए, मुस्तफ़ा साईं तो फरमाए, तव्हांखे मां अर्श जे खज़ाने जा लफ़्ज़ ॿुधायां? साईं ॿुधायो। पाण फरमायो, ला हौल वला कुव्वत इल्ला बिल्लाह। ये अर्श जे खज़ाने जा लफ़्ज़ आहिनि। इन जी माना छा आहे? नबी अलैहिस्सलातु वस्सलाम साफ़ लफ़्ज़नि ॿुधायो, ला हौल वला कुव्वत इल्ला बिल्लाह। माना मांखे पाण खे अॻिते पोइते थियण जी बि ताक़त न आहे मगर जेतिरो अल्लाह मेहरबानी करे। बस अॻिते पोइते थियण जी बि ताक़त सचो आया ना है? सच। हाँ बा पुछा कर वञी कंहिं मुला खां त ला हौल वला कुव्वत इल्ला बिल्लाह जी माना छा आहे? का ताक़त न आहे। रब साईं फरमायो, जे का शइ पैदा न कई आहे उहे मखलूक आहिनि, उहे पंहिंजे जान लाइ बि नफ़े नुक़सान जा मालिक न आहिनि। सभिनी जे नफ़े नुक़सान जा फैसला कंहिंजे हथ में। हाँ बा कुरान ई वाइज़ करे दुनिया ते पहुचायो आहे पैगाम, ऐं केतिरा माण्हू सम्झी विया आहिनि ऐं हक़ सम्झंदा त अल्लाह वारनि जी इज़त कजे, अदब कजे, एतिराम कजे। बाक़ी गैबी ताक़त जो मालिक केरु आहे? ॿियो को? ॿियो